सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब चौथों सबक चौथों इकोसिस्टम्स। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। असां माहौल जे बारे में पंहिंजे अभ्यास जो जाइज़ो जारी पिया रखूं ऐं हिन सबक में असां ॾिसंदासीं त इकोसिस्टम छा हूंदा आहिनि, उहे छा मां ठहियल हूंदा आहिनि। इकोसिस्टम्स जे बारे में ॻाल्हाइण खां पहिरीं मां तव्हांखे हिकिड़ो साइंसी कंसेप्ट या बुनियादी सोच आहे जंहिंजो नालो आहे तंज़ीमी तरतीब, उन जे बारे में थोरो ॿुधाईंदुसि। असांजी चौधारी मौजूदु शयुनि में कुझु हिकु जहिड़ा ई हूंदियूं आहिनि ऐं कुझु फ़र्क़ु हूंदा आहिनि। अभ्यास जी ख़ातिर हिकु जहिड़ियुनि शयुनि खे गॾे ॾिसण खे ग्रोह बंदी या दर्जा बंदी चइबो आहे, जंहिंखे क्लासिफिकेशन चइबो आहे, असां ॾिसी चुका आहियूं। ऐं ॿिए तरफ़ तरतीब जे हिसाब सां नंढा ग्रोह या नंढा ग्रुप जेके असां ठाहिया आहिनि उनखे गॾे वरी वॾा ग्रुप ठाहिबा आहिनि, उनखे गॾे उन खां वॾा ग्रुप ठाहिबा आहिनि। इन्हीअ कम खे तंज़ीमी तरतीब या स्ट्रक्चरिंग या ऑर्गेनाइज़ेशन चइबो आहे। असांखे इहा तंज़ीमी तरतीब हर जाइ ते नज़र ईंदी ऐं असां पहिरीं पढ़ी चुका आहियूं, शायदि असांखे इदराक न हुजे असां छा पढ़ियो आहे। अचो त ॾिसूं त इहा तंज़ीमी तरतीब आहे छा। हाणे मिसाल था वठूं तव्हांजे कमरे जो। तव्हांजे घर में हिकिड़ो कमरो आहे जंहिंमें तव्हां आहियो, थी सघे थो ॿियो कमरो बि हुजे जंहिंमें तव्हांजा माउ पीउ या भाउ भेण या ॿियो को रहंदो हुजे। उन खां अलावा ॿिया बि कमरा थी सघंदा। उहे घर जा सभु कमरा जेके आहिनि उहे हिकिड़ा बुनियादी एक आहिनि घर जा, उन्हनि खे मिलाए ठहे थो तव्हांजो घर। हाणे तव्हांजे पाड़े में रुॻो हिकिड़ो घर त कोन हूंदो, तव्हांजे भरिसां ॿिया बि घर हूंदा, उन्हनि में बि कमरा हूंदा। खोड़ सारा कमरा ॿियनि घरनि में बि आहिनि, उहे ठाहिनि था घर। उहे घर मिली मुख़्तलिफ़ घर मिली ठाहिनि था पाड़ो। ऐं ज़ाहिर हाणे पाड़ा बि जेके आहिनि उहे हिकिड़ा त कोन हूंदा, मुख़्तलिफ़ घर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मिली जेके मुख़्तलिफ़ जाइ ते आहिनि मुख़्तलिफ़ पाड़ा था ठाहिनि। हाणे असां पाड़े ताईं कमरे खां वठी घर आयासीं, घर खां पाड़े ताईं पहुतासीं। हाणे सभु पाड़ा जॾहिं मिलंदा पाण में त उहो थो ठहे शहर। अहिड़ी तरह कमरो, घर, पाड़ो ऐं शहर इहा ग्रुपनि जी या ग्रोहनि जी तंज़ीमी तरतीब आहे। हिकिड़ो ॿियो मिसाल ॾिसंदासीं घरड़े खां जानदार ताईं ठहण जो। इहो असां पहिरीं पढ़ी चुका आहियूं। इहा बि जानदार जी तंज़ीमी तरतीब आहे। घरड़े मां ओॼा, ओॼे मां उज़वा, उज़वनि मां सिरिश्ता ऐं सिरिश्तनि मां जानदार ठहनि था, चाहे उहो जानवर हुजे या उहो ॿूटो हुजे। घरड़ो, ओॼा, उज़वा, सिरिश्ता ऐं जानदार इहा तंज़ीमी तरतीब आहे। ॿियो त ठहियो, पर तव्हांजे स्कूल में बि हिकिड़ी तंज़ीमी तरतीब आहे। तव्हां हिकिड़ा शागिर्द आहियो, तव्हां इंडिविजुअल या अकेला शागिर्द आहियो। उन खां पोइ ॿ या वधीक शागिर्द मिली हिकिड़ी बेंच ते या हिकिड़ी मेज़ ते ठहो था, जेके हिकिड़े बेंच वारा शागिर्द आहियो। उन खां पोइ उहे बेंचूं मिली ऐं हिकिड़ो क्लास थियूं ठाहिनि ऐं तव्हां हिकिड़े क्लास जा शागिर्द था थियो। उन खां पोइ सभु क्लास मिली ऐं स्कूल था ठाहिनि ऐं पोइ उहे सभु स्कूल वरी मिली स्कूलनि जो सॼो सिस्टम था ठाहिनि। हुन में प्राइमरी बि हूंदा, सेकेंडरी बि हूंदा, प्राइवेट बि हूंदा, जेको आहे गवर्नमेंट जा बि हूंदा। अहिड़ी तरह तव्हां हिकिड़े शागिर्द खां वठी तंज़ीमी तरतीब थी थिए स्कूलनि ताईं। जहिड़ी तरह इन्हनि सभिनी शयुनि में तंज़ीमी तरतीब आहे, अहिड़ी तरह माहौल जे हिसनि में बि तंज़ीमी तरतीब मौजूदु आहे। माहौल जो सभिनी खां अहम हिसो आहे जानदार, जंहिंमें असां बि शामिल आहियूं। ऐं असांखे ख़बर आहे त जानदार जेके माहौल में आहिनि उहे आहिनि जानवर, ॿूटा, फंगाई, अलजी ऐं बैक्टीरिया। इन्हनि सभिनी जानदारनि जा जिन्सूं, नस्ल या क़िस्म हूंदियूं आहिनि। यानी हिकु जहिड़ा जानदार मिली उन जिन्स, नस्ल या क़िस्म ठहंदो आहे। जीअं इंसान थियो, शींहं थिया, चीता थिया, बगड़ थिया, ॻऊं, मेहूं, इहे सभु जा जिन्स या नस्ल आहिनि। उन खां पोइ उहे जॾहिं जिन्सूं ऐं नस्लूं पाण में मिलंदियूं, यानी घणियूं जिन्सूं ऐं घणियूं नस्लूं पाण में मिलंदियूं त आबादी या वसंदी ठहंदी। जॾहिं घणियूं आबादियूं ऐं वसंदियूं ठहंदियूं त बिरादरी या तबिको ठहंदो। उन में जॾहिं ग़ैर जानदार हिसा
माहौल जा मिलंदा जेके आहिनि मिटी, पाणी, हवा, रोशनी ऐं गर्मी। उन मां ठहंदो असांजो इकोसिस्टम। सो असां चई सघूं था त इकोसिस्टम जेको आहे उहो शुरू थो थिए ऑर्गेनिज़म खां यानी जानदार पाण ऑर्गेनिज़म आहे। उन खां पोइ स्पेशीज़ थियूं ठहनि यानी जिन्सियूं थियूं ठहनि। उहे स्पेशीज़ पाण में मिली पॉपुलेशन थियूं ठाहिनि जंहिंखे आबादी या वसंदी चइबो आहे। पॉपुलेशन्स पाण में मिली कम्यूनिटी ठाहींदियूं आहिनि जंहिंखे बिरादरी या तबिको चवंदा आहिनि। पोइ हुन कम्यूनिटी ऐं नॉन लिविंग हिसा जेके आहिनि जीअं जेके अबायोटिक कंपोनेंट्स आहिनि उहे मिलनि था जीअं सॉइल, वाटर, एयर, सनलाइट ऐं हीट। कम्यूनिटी ऐं नॉन लिविंग यानी अबायोटिक कंपोनेंट्स मिली इकोसिस्टम ठाहिनि था। असांखे ख़बर आहे त इकोसिस्टम जा मरकज़ी किरदार जानदार आहिनि छो त जानदार हिसा पंहिंजे पाण खे गैर जानदार हिसनि जे असर हेठि तब्दील या अडॉप्ट कंदा आहिनि। गैर जानदार हिसा कहिड़ा आहिनि? मिट्टी, पाणी, हवा, रोशनी ऐं गर्मी जो दर्जो। असांखे ख़बर आहे त इनमें सभिनी खां अहम जेको आहे मिट्टी ऐं पाणी आहिनि। सो इन जे हिसाब सां इकोसिस्टम बुनियादी तौर ते ॿियनि हिसनि में हूंदा आहिनि। हिकिड़ा जेके मिट्टीअ वारा हूंदा आहिनि ऐं ॿिया हिकिड़ा पाणी वारा हूंदा आहिनि यानी खुश्की वारा इकोसिस्टम ऐं पाणी वारा इकोसिस्टम। पाणी वारनि इकोसिस्टम्स में उहे सभु जानदार ऐं गैर जानदार शयूं शामिल आहिनि जेके पाणीअ सां तालुक़ु रखनि थियूं। जीअं पाणीअ में रहंदड़ जानदार, पाणीअ में रहंदड़ ॿूटा, पाणीअ जे चौधारी जेका आबहवा आहे उहे, टेम्परेचर, रोशनी, गर्मीअ जो दर्जो, हवा, उहे सभु। अहिड़ी तरह खुश्कीअ वारा इकोसिस्टम बि उहे आहिनि जेके खुश्कीअ सां या सॉइल सां या मिटीअ सां तालुक़ु रखनि था। पाणीअ वारा इकोसिस्टम्स ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ा खारे पाणीअ वारा। इहे खारे पाणीअ वारा इकोसिस्टम्स दुनिया जे वॾे में वॾे हिसे ते फैलियल आहिनि छो त दुनिया जो वॾो हिसो पाणीअ जे हेठि आहे। हिन में शामिल आहिनि समुंड यानी ओशन्स, सीज़, साहली ढंढूं, धुॿण वारा ॿेला यानी मैंग्रोव फॉरेस्ट, सामूंडी टकरियूं यानी कोरल रीफ वग़ैरह। हिन में तमामु घणनि क़िस्मनि जा जानदार थियनि था। मुंहिंजे ख़्याल में सभिनी खां वधीक जानदार जेके दुनिया में आहिनि क़िस्म जानदारनि जा उहे हिन खारे पाणी वारे इकोसिस्टम में आहिनि। हिननि में धुॿण वारा ॿेला यानी मैंग्रोव फॉरेस्ट ऐं कोरल रीफ यानी टकरियूं उहे खुराक जो वॾो हिसो आहिनि छो त हुते केल्प ऐं ॿिया ॿूटा थियनि था जंहिंजे मदार ते पाणीअ वारा जानदार ज़िंदा रहनि था। ॿियो हिसो आहे मिठे पाणीअ वारा इकोसिस्टम्स। हिननि में शामिल आहिनि ढंढ, दरिया, तलाव, खूह वग़ैरह। मिठे पाणी वारा इकोसिस्टम इंसान जे रहण लाइ ज़रूरी आहिनि छो त इंसान रुॻो मिठो पाणी पी सघे थो, खारो पाणी कोन थो पी सघे। अहिड़ी तरह ॿूटा ऐं अलगी बि रुॻो मिठे पाणीअ ते थींदा आहिनि, ॿूटा खारे पाणीअ ते कोन थींदा आहिनि। जेसिताईं ॿूटा न थींदा ओसिताईं रोशनी तरकीब जो अमल कोन थींदो ऐं हुनजो मतिलबु त जेकॾहिं रोशनी तरकीब जो अमल न थियो त न को ऑक्सीजन ठहंदी न को खुराक ठहंदी। उन जे करे मिठे पाणी वारा जेके इकोसिस्टम्स आहिनि उहे खुराक जो ऐं ऑक्सीजन जो ज़रियो आहिनि। खुश्कीअ वारनि इकोसिस्टम्स में शामिल आहिनि झंग ऐं ॿेला। झंग ऐं ॿेला ज़मीन जा उहे हिसा हूंदा आहिनि जिते तमामु घणा वण हूंदा आहिनि। वण जानवरनि जे रिहाइश लाइ उन जी ज़िंदगीअ लाइ तमामु ज़रूरी आहिनि। उन खां अलावा जीअं असां वठो त वण ऑक्सीजन ठाहिण जो कमु कंदा आहिनि। रेगिस्तान यानी डिज़र्ट खुश्की वारे इकोसिस्टम जो हिकिड़ो ॿियो क़िस्म आहे। रेगिस्तान उन जाइ खे चइबो आहे जिते बारिश तमामु घटि पवंदी आहे ऐं उन जे करे ॿूटनि खे ऐं जानदारनि खे रहणु मुमकिन न हूंदो आहे छो त पाणीअ जो तइदादु तमामु घटि हूंदो आहे। यादि कयो त असां पढ़ियो हो त ॿूटा ज़मीन खे झले बीहण जो कमु कंदा आहिनि छाकाणि त हिते पाणी कोन्हे उनजे करे ॿूटा कोन था थियनि। उनजे करे ज़मीन यानी मिटी यानी सॉइल पाण में ॿधल कोन थी थिए पर उहा वारी थिए थी जेका पाण में अलॻि अलॻि आहे। इन करे हीअ रेतीला इलाइक़ा आहिनि सिर्फ़ु इनजे करे जो मींहुं कोन थो पए। चरागाह ज़मीन जा उहे हिसा आहिनि जिते घणो करे गाह थींदो आहे।
इन गाह सां गॾु उते ॿिया ॿूटा थींदा आहिनि जिन में दालियुनि वारा ॿूटा बि शामिल आहिनि, जीअं चणा, मटर, मुङ, राहां वग़ैरह वग़ैरह। रेन फॉरेस्ट यानी बरसाती जंग धरतीअ जा सभिनी खां क़दीम तरीन इकोसिस्टम आहिनि। साइंसदाननि जे तख़मीने मुताबिक़ इहे इकोसिस्टम्स यानी बरसाती जंग, रेन फॉरेस्ट 70 मिलियन सालनि खां यानी 7 करोड़ सालनि खां मौजूदु आहिनि। ही उहे इलाइक़ा आहिनि जिते तमामु घणो मींहुं पवंदो आहे ऐं वण, घाटा, डिघा ऐं वॾा ऐं पोढ़ा आहिनि, छाकाणि त इन में घिम मौजूदु आहे, पाणी मौजूदु आहे ऐं पाणी काफ़ी वाफ़िर तइदाद में मौजूदु आहे ऐं टेम्परेचर बि यानी गर्मी पद, गर्मी जो दर्जो बि उन हिसाब सां आहे जो ॿूटनि जी वधि में वधीक तइदाद थिए। उनजे करे बरसाती जंग में तमामु घणनि क़िस्मनि जा जानदार रहंदा आहिनि। जाबलू इलाइक़ा उहे इलाइक़ा आहिनि जिते ज़मीन जी सतह आम सतह खां 300 मीटर यानी 1000 फुट मथे हुजे। जाबलू इलाइक़नि में मिटी जेका आहे सख़्तु हूंदी आहे, उनजे करे उहा पथर हूंदी आहे, उनखे पथरीला इलाइक़ा हूंदा आहिनि, पर ज़रूरी न आहे त सभु जाबलू इलाइक़ा पथरीला हुजनि। कुझु पहाड़ियूं या कुझु टकरियूं जेके आहिनि उहे नरम मिटीअ जूं बि हूंदियूं आहिनि। तुंदरा ज़मीन जा उहे इलाइक़ा आहिनि जेके ज़मीन जे आम सतह खां मथे आहिनि, पर उते एतिरी त थधि पवंदी आहे जो ॿूटनि जी वाधि मुमकिन न हूंदी आहे। सिर्फ़ु कुझु नंढे अरसे लाइ, जीअं महीनो या ॾेढ लाइ, उते अहिड़ो टेम्परेचर हूंदो आहे या गर्मी पद हूंदो आहे जो ॿूटा उन में वधी सघंदा आहिनि। सो ॿूटनि खे सिर्फ़ु महीनो या ॾेढ मिलंदो आहे वधण लाइ, उनजे करे जेके ॿूटा ऐं उते वण हूंदा आहिनि उहे नंढे क़द जा हूंदा आहिनि, छो त जीअं उन क़द ते पहुचंदा त उन खां पोइ वरी थधि पइजी वेंदी ऐं वरी सड़ी वेंदा। सो तुंदरा में ॿूटा नंढे क़द जा हूंदा आहिनि ऐं थधि पवंदी आहे। तुंदरा घणो करे रूस जे मथियनि इलाइक़नि में आहे, पर पाकिस्तान जे मथियनि इलाइक़नि में यानी नॉर्दर्न एरियाज़ में, गिलगित बल्तिस्तान में बि तुंदरा जा काफ़ी हिसा मौजूदु आहिनि। ताइगा ज़मीन जा उहे हिसा आहिनि जिते 12 ई महीना बर्फ़ हूंदा आहिनि ऐं बर्फ़ में ढकियल हूंदा आहिनि। उते गर्मी जो दर्जो हमेशह माइनस में रहंदो आहे। ताइगा में बि वण ऐं ॿूटा थींदा आहिनि, पर उहे फर वारा ॿूटा हूंदा आहिनि, ख़ासि क़िस्म जा ॿूटा हूंदा आहिनि जेके उन मौसम जो मुक़ाबिलो करे सघंदा आहिनि, उनखे बर्दाश्त करे सघंदा आहिनि। बर्फ़ानी छिप यानी ग्लेशियर्स, ग्लेशियर्स उहे इलाइक़ा आहिनि जेके बिल्कुलु बेआबाद आहिनि, उते कंहिं बि क़िस्म जो को बि ॿूटो या जानदार मौजूदु न आहे। कुझु ग्लेशियर्स जे इलाइक़े में असांखे भालू जेके आहिनि, अछा भालू उहे मिलंदा आहिनि, अछा रिछ जेके हूंदा आहिनि, बर्फ़ानी रिछ उहे मिलंदा आहिनि। पाकिस्तान में घणेई क़िस्म जा इकोसिस्टम्स मौजूदु आहिनि। शुरू था कयूं खारे पाणी वारे इकोसिस्टम सां, जेको अरबी समुंड ते मुश्तमिल आहे ऐं इन में घणेई क़िस्म जूं मच्छियूं ऐं ॿिया समुंडी जानवर रहनि था। मिठे पाणी वारा इकोसिस्टम्स जेके पाणी में आहिनि, उन में वॾो में वॾो आहे सिंधु नदी, उन खां अलावा पंजाब जूं 5 नदियूं जेके आहिनि उहे बि शामिल आहिनि ऐं काफ़ी घणियुनि जॻहियुनि ते असांखे ढंढूं बि नज़र ईंदियूं। क्रॉपलैंड यानी ज़रई ज़मीन, ज़रई ज़मीन उहो आहे जिते असां हथरादू तरीक़े सां पोख कंदा आहियूं उन्हनि शयुनि जी जंहिंजी असांखे ज़रूरत हूंदी आहे खुराक ठाहिण लाइ। तव्हां ॾिसो त ज़रई ज़मीन सिर्फ़ु उन्हनि इलाइक़नि में आहे जेके पाणी वारनि, मिठे पाणी वारनि इलाइक़नि जी चौधारी आहिनि, छो त पोख लाइ ऐं पैदावार लाइ पाणी मिटीअ खां अलावा ज़रूरी आहे। ग्रासलैंड बि तव्हांखे नज़र ईंदा, सिंध जे साॼे पासे बि नज़र ईंदा, सिंध जे ओभर में, ऐं अहिड़ी तरह पंजाब जे ओभर ॾखण में। ॿेला असां वटि घणो करे मुल्क जे मथे यानी नॉर्दर्न एरियाज़ में आहिनि, जेके गिलगित बल्तिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में मौजूदु आहिनि। डिज़र्ट असां वटि जेके आहिनि रणपट बयाबान, उहे 2 क़िस्म जा आहिनि। हिकिड़ो रेगिस्तानी डिज़र्ट आहे जेको असां वटि थर में आहे, उन खां अलावा बलोचिस्तान जो तमामु वॾो इलाइक़ो बि बयाबान या रणपट आहे, पर इहो जाबलू इलाइक़ो आहे ऐं उहो जाबलू रणपट आहे। शहरी इलाइक़ा तव्हांखे नज़र ईंदा जेके हिते वॾा वॾा शहर ॾेखारिया आहिनि, पर आबादियूं जिते किथे मौजूदु आहिनि।
उन खां अलावा पाकिस्तान में बर्फ़ीला जबल बि आहिनि जेके असां वटि गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर जे मथिएं इलाइक़े में शामिल आहिनि। तव्हां ॾिठो त पाकिस्तान में तमामु घणा इकोसिस्टम्स आहिनि, उनजे करे बि पाकिस्तान में जेके 5 ग़ैर जानदार हिसा आहिनि माहौल जा उहे मुख़्तलिफ़ आहिनि। हिते मथियनि इलाइक़नि में टेम्परेचर तमामु नंढो घटि थो रहे, उनजे करे हिते बर्फ़ीला पहाड़ आहिनि ऐं बर्फ़ीला इलाइक़ा आहिनि। अहिड़ी तरह बलूचिस्तान में मींहुं घटि थो पए ऐं अहिड़ी तरह मींहुं घटि थो पए असांजे थर जे रण में, उनजे करे इहे ॿई इलाइक़ा डिज़र्ट आहिनि यानी रणपट आहिनि, बयाबान आहिनि। तव्हां ॾिठो त पाकिस्तान जो काफ़ी इलाइक़ो ग़ैर आबाद बयाबान ऐं रणपट आहे। सबबु छा आहे? पाणी घटि आहे, उनजे करे पाणी खे वधाइणु खपे। हाणे पाणी कीअं वधंदो आहे? असांखे ख़बर आहे त वण पोखिबा त वधीक पाणी हवा में वेंदो इवेपोरेट थी बुखारनि जी सूरत में, ऐं जेतिरो वधीक पाणी हवा में वियो बुखारनि जी सूरत में ओतिरो वधीक मींहं पवंदा, जेतिरो वधीक मींहं पवंदा ओतिरो वधीक ॿूटा थींदा, अहिड़ी तरह मींहं वधंदा वेंदा। वण पोखियो, सिंध संवारियो। इन ते अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं, वरी इनशा ॿिए सबक़ में मिलंदासीं। तेसिताईं नाना आबिद खे इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।